महिरबानी सता स्टेज ते वेठल निहायत मान वारा ऐं पिंडाल में वेठल समूरा भेनरो ऐं भाइरो जी लतीफ़ जी ॿोली। मुझे मकाले जो उनवान है सिंधी ॿोलीअ ते संस्कृत जो असर। कंहिं ॿोली ते सिंधी ॿोली डॉक्टर अलाना मूजिब, जॉन मार्शल मूजिब, सिराजुल हक मेमून मूजिब, एसार रास मूजिब सिंधी ॿोली वैदिक दौर खां अॻु में मौजूदु हुई। सिंधी ॿोली निहायत क़दीम आहे। उन में मां मुख़्तसिर द्रावड़ी उनसरनि ऐं संस्कृत जे हवाले सां ज़िक्र कंदुसि। कंहिं बि ॿोलीअ जे असर जो तक़ाबली जाइज़ो जॾहिं वरितो वेंदो आहे त उन में मुंहिंजी नज़र में 4 नुक़्ता या 4 ॻांढापा ज़हन में रखणु घुरिजनि। पहिरियों सोतियाती असर, ॿियो लेक्सिकॉन यानी लुग़त जे हवाले सां वोकबलरी जे हवाले सां असर, टियों व्याकरणी या ग्रामर जे हवाले सां असर, ऐं चौथों साइंटेक्स या जुमलनि जी बनावट जे हवाले सां ॻांढापो। सिंधी ॿोली इन में को बि शक न आहे, तारीख़ मौजूदु आहे त सिंधी ॿोली द्रावड़ी ॿोलीअ जी लिच रखे थी। सिंधी ॿोलीअ में जॾहिं मां मुख़्तसिर ॻाल्हि करे वेंदुसि त प्रोटो द्रावड़ी ॿोलियुनि जा लफ़्ज़ सिंधी ॿोलीअ में तमामु घणे अंदाज़ में मौजूदु आहिनि। जीअं तामिल, वेरी, अम्मा, कन्नाड़, प्रीत, कारी या कारो, अम्मा, तेलुगु, अम्मा, काती, बाबा, ब्राहुई, आई या खन बि चवंदा आहिनि जेको प्रोटो द्रावड़ी लफ़्ज़ आहे। कन यानी निहारण, अख, काण या काणो, कोलामी, काको, नेक, मलतो, कूर कूर यानी जॾहिं कुते खे सॾिबो आहे। जुमलनि जी बनावट जे लिहाज़ सां मिसाल तौरु हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां त सिंधी ॿोलीअ में पहिरीं फ़ाइल, पोइ मफ़ूल ऐं आख़िर में फ़ेल अचे थो। साॻियो द्रावड़ी उनसर बि मौजूदु आहे। अनवर इरगुनेक ब्रावी जुमिलो आहे। अनवर मानी खाए थो, ब्रावी द्रावड़ी ॿोली आहे। व्याकरणी हवाले सां द्रावड़ी ऐं प्रोटो द्रावड़ी ॿोलियुनि जी हिकजहिड़ाई आहे। ॿोलियुनि में हिकजहिड़ाई मौजूदु आहे या उन्हनि जो ॻांढापो या कनेक्शन मौजूदु आहे। उनखां अलावा मां मुख़्तसिर तौर ते संस्कृत ॾांहुं अचां थो, छाकाणि त इहे 4 नुक़्ता
जे मिसाल तौर सुर व्यंजन जे हवाले सां बि हिकु जहिड़ा ई मौजूदु आहे। विसर्ग अवसर्ग जे हवाले सां बि हिकु जहिड़ा ई मौजूदु आहे। जे मिसाल तौर ते हैरत अंगेज़ तौर ते जेकॾहिं असां सिर्फ़ु तेलुगु जो मिसाल वठूं त अलफ काफ ते दाल नून टे पे ये बे रे लाम सीन हे मीम शीन घे चे छे झे ते थे फे ढाल भे काफ केतिरा विसर्ग जेके विसर्ग बुनियादी तौर ते दरावड़ी न पर आर्याई असर आहे जेको तेलुगु ते मौजूदु आहे, पर उहा जेका बुनियादी तौर ते दरावड़ी ॿोलियुनि में शामिलु थिए थी। पर सिंधीअ में जेके विसर्ग आहिनि उन्हनि विसर्गनि जे हुजण जे करे उनखे हिंद आर्याई ॿोलियुनि में शामिलु कयो वियो आहे। संस्कृत जे हवाले सां जेको ॻांढापो आहे लफ़्ज़नि जे हवाले सां त तमामु घणो ॻांढापो आहे। लफ़्ज़ खोड़ संस्कृत मां सिंधीअ में ऐं सिंधीअ जा संस्कृत में। जॾहिं असीं पणी जे ग्रामर अस्तहिया ते नज़र था विझूं, जॾहिं असीं ऋग्वेद ते नज़र था अचूं जेको 1700 खां 1300 क़बल मसीह ताईं या तो वञे थो ऐं वैदिक दौर जो आहे, उन में लफ़्ज़ डंडो किरड़ कूंडो इहे लोन वर्ड्स मौजूदु हुजण जो मतिलबु आहे त सिंधी ॿोली वैदिक दौर में मौजूदु हुई ऐं सिंधु तहज़ीब जे दौर खां तहज़ीब में ऐं हुन जे दौर खां अॻु में मौजूदु हुई। संस्कृत जे जॾहिं असां व्याकरणी हवाले सां संस्कृत जे ग्रामर जे हवाले सां इस्म जो सिंधीअ में सिर्फ़ु वाहिद ई जमो थिए थो, पर संस्कृत में अरबीअ वांगुरु वाहिद जे लाइ, ॿिनि जे लाइ ऐं जमो जे लाइ, यानी जीअं अरबी लफ़्ज़ आहे रिजल रिजलैन रिजाल, तीअं संस्कृत में आहे पुरुष मर्द, पुरुषो ॿ मर्द, पुरुषा जमो, यानी लिसानियाती हवाले सां जेका इते फ़र्क़ु अचे थो। सिंधी ॿोलीअ में संस्कृत ॿोलीअ में इस्म या ज़मीर जूं जेके हालतूं आहिनि उहे 7 ॼाणायूं वियूं आहिनि, जन त सिंधीअ में 6 आहिनि। इस्म या ज़मीर जूं हालतुनि खां अलावा संस्कृत में जिन्सूं 3 आहिनि। जिन्स मुज़किर, मुअन्नस ऐं न्यूटर, यानी जिन्स बेजान जेके असीं चऊं था। पर सिंधीअ में जेके आहिनि से उहे जिन्सूं जेके आहिनि से मुज़किर, मुअन्नस, जिन्स बेजान ऐं जिन्स आम कॉमन जेके जेंडर चऊं था उहो मौजूदु आहे। सिंधी में आगाटे निज़ाम में 20 जी ॻणप थींदी हुई, 22, 40, 23, 60। संस्कृत में 30, 2 30, 60, 3 30, 90। अॻियाड़ियुनि ऐं पछाड़ियुनि जे हवाले सां बि घणो ॻांढापो मौजूदु आहे, पर किथे अहिड़ियूं अॻाड़ियूं बि आहिनि
जेके संस्कृत में न आहिनि। सोतियात जे हवाले सां जॾहिं असां विसुर्गनि ते नज़र विझूं था त संस्कृत में 13 सुर आहिनि, वाविल जंहिंखे चऊं था, जॾहिं त सिंधीअ में नंढा वॾा सुर मुख़्तलिफ़ ऐं अलॻि आहिनि। संस्कृत में स, अ, अन या अण, निर को आहिनि, पर औ, म, ॾ मौजूदु न आहिनि। मज़दर यानी जेरिंड जेको सिंधी में लूण मिलाइण सां ठहे थो, जॾहिं त संस्कृत में उन जे जुड़ण जो अलॻि तसवुर आहे। उन सां इवता या विता, जीअं कर लफ़्ज़ करणु आहे, करिता, पर असां वटि करणु लूण मिलाइण सां मस्तर या जेरिन ठहे थो। ऐं लूण बुनियादी तौरु दरावड़ी ॿोलियुनि जी लिच्छा, दरावड़ी ॿोलियुनि में उहो लूण मौजूदु आहे जेको संस्कृत में बि आहे। जेकॾहिं विसुर्गनि ते अचूं था त विसुर्गनि जे लिहाज़ सां कुझु विसुर्ग संस्कृत में उहे न आहिनि जेके सिंधी में मौजूदु आहिनि। उन्हनि विसुर्गनि ऐं अवसुर्गनि में ॿे, ॼे, ञे, ढ, ॻे, गाफ, ड़े, ल, न, ण, रे, र, पोरियत, व, अव्हां, म, मल, घ, माघे, इहे संस्कृत में न आहिनि। जेके दरावड़ी ॿोलियुनि जा जे हवाले सां ईअं लॻे थो ॼण त हिकिड़ो आर्याई अलॻि गिरोह हो जंहिंजो संस्कृत खां अलॻि हिकिड़ी ॿोली मौजूदु हुई, जंहिं मां सिंधी ॿोलीअ में इहे विसुर्ग आया। जुमिलनि जी मां ॻाल्हि करे वियुसि त सिंधीअ में मिसाल राम मेवो खाए थो, ऐं संस्कृत में राम फलम खादती, साॻी नोयत आहे। वोकेबुलरी जे हवाले सां मां ॻाल्हि करे चुकुसि। फोनोलॉजी सेंटिक्स जे हवाले सां, जुमिलनि जे हवाले सां, फोनोलॉजी जे हवाले सां, यानी सोतियात जे हवाले सां बि दरावड़ी ॿोलियुनि जो असरु बाद में पियल, किन आलिमनि जो ख़्यालु आहे त बाद में पियल आहे, त बाद में जेकॾहिं दरावड़ी या प्रोटो दरावड़ी ॿोलियुनि जा जेके दौर कथियूं था त वैदिक दौर खां अॻु में आहिनि, त बाद में संस्कृत या उन्हनि जो असरु कीअं पियो। मुख़्तसिर तौर ते मक़ालो जो मां तत्व तव्हांजे आॾो पेश कयो, बाक़ी मक़ालो मूं लिखी ॾिनो आहे उहो ईंदो, त बुनियादी तौरु ॿोलियुनि जे तक़ाबली जाइज़े जी सूरत में एनालाइसिस जे हवाले सां वोकेबुलरी, जुमिले जी बनावट, ग्रामर ऐं सोतियात, इहे 4 माप आहिनि जिन जे बुनियाद ते किन ॿोलियुनि ते असरु मालूम करे सघजनि था। महिरबानी तव्हांजी।